नाज़रीन अॼु असीं सिंध जे तारीख़ी माॻ देबल बंदर ते मौजूदु आहियूं। ऐं हीउ देबल बंदर जेको सिंध जो तारीख़ी माॻ आहे। ऐं हीउ देबल बंदर जेको आहे सो तहलके घोड़ाबाड़ी जे भरिसां तहलके घोड़ाबाड़ी में आहे। ऐं हिन देबल बंदर जे भरिसां जेको आहे सिंध जूं ॿ तारीख़ी दरगाहूं पीर पठो सखी सुल्तान शाह आलम ऐं उन सां गॾु हज़रत जमील शाह ॾातार जूं ॿ दरगाहूं बि आहिनि। हीअ मस्जिद जेकी तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ मस्जिद जेकी आहे सा मोहम्मद बिन क़ासिम ठाराई हुई उन दौर में जॾहिं हू सिंध में आयो हो। ऐं सिंध ते जेको नालो पियो हो बाबुल इस्लाम, उहो मोहम्मद बिन क़ासिम जे ई करे पियो हो। ऐं मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं हिते आयो हो त उन जिथे बि राइश कई हुई त उते मस्जिदूं ठारायूं हुयूं। हीअ मस्जिद जेकी आहे सा उन जी कड़ी आहे। ऐं हीअ मोहम्मद बिन क़ासिम जी मस्जिद ठहियलु आहे। हीअ मस्जिद जेकी आहे सा ॿिनि महिराबनि सां ठहियलु आहे। असीं अंदरि जेकी मस्जिद जी आहे सूरत हाल उहा तव्हांखे ॾेखारींदासीं। जी नाज़रीन, ही मस्जिद जो हिकिड़ो महिराब आहे। ही तव्हां साम्हूं ॾिसंदा हूंदा, हिकिड़ो महिराब मस्जिद जो ही आहे। ऐं उन सां गॾु तव्हांखे ॿियो महिराब बि असां ॾेखारींदासीं मस्जिद जो। त हिन मस्जिद जो ॿियो महिराब बि आहे, उहो बि तव्हांखे असां ॾेखारींदासीं। हीअ हिन मस्जिद जी ॿाहिरी लोकेशन आहे। ऐं हीअ मस्जिद जेकी आहे ठाही वई आहे ॿिनि महिराबनि ते। ही मोहम्मद बिन क़ासिम जेको आयो हो उन ठाराई हुई। हिन मस्जिद जो ही ॿियो महिराब आहे। तव्हांखे ॾेखारी पियो आहे त हीअ ॿिनि महिराबनि वारी मस्जिद आहे। ऐं हीअ उन दौर जी मस्जिद ठहियलु आहे। हिन जी तव्हांखे असां छित वग़ैरह जी लोकेशन ॾेखारींदासीं। त हीअ छित मस्जिद जेकी आहे क़दीमी आसारनि में शुमारु थिए थी, पर हिन मस्जिद जी का बि सार संभाल जेकी आहे सा न नथी पई वञे। हिन मस्जिद जी हीअ ॿाहिरी लोकेशन आहे जेकी असीं तव्हांखे ॾेखारियूं था। त हीअ हिन मस्जिद जो ॿाहिरियों ग्राउंड आहे। ऐं उन मस्जिद सां गॾु जेको आहे सो हिते मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं राइश कई हुई त उन राइश दौरान जेको आहे हिते सिंधू दरिया वहंदो हो। ऐं हिते सिंधू दरिया मंझि उन जा गोराब जेके वेंदा हुआ ठट जे तरफ़, ऐं उहे हिते हलंदा हुआ। उन हवाले सां हिते हिननि हिकिड़ो मीनार बि अॾायो हो जेको तारीख़ में ऐं चयो वञे थो त उहो मीनार जेको आहे सो उन दौरान जेके गोराब वेंदा हुआ, ॿेड़ा जेके वेंदा हुआ, उहे मोटंदा हुआ। उन जे रोशनी उते उहो कंदा हुआ, उन रोशनी ते उहो मोटंदा हुआ। असीं तव्हांखे ॾेखारियूं त हीअ मस्जिद जो मथियो हिसो आहे जंहिंजा हे मुक़बरा ठहियलु आहिनि। ऐं हीअ उन मस्जिद जी सीढ़ी आहे। हिन रस्ते सां जेको आहे सो मस्जिद जे मथे हिसे ते माण्हू वञी सघे थो। ऐं हीअ उहा सीढ़ी ठहियलु आहे। ऐं असीं तव्हांखे उहो मीनार बि ॾेखारींदासीं जेको मोहम्मद बिन क़ासिम ठारायो हो। जी नाज़रीन, तव्हां साम्हूं ॾिसंदा हूंदा त हीअ जेको आहे सो उहो मीनार आहे जेको मोहम्मद बिन क़ासिम ठारायो हो। उहो मीनार जेको हो उहो ड्रई मिसमार थी वियो हो ऐं उनजो अधु हिसो किरी वियो हो। उन खां पोइ जेको आहे सो हिनखे ॿीहर वरी बि मरमत करे तयारु कयो वियो आहे। हीअ मीनार आहे उन मोहम्मद बिन क़ासिम जो ठहियलु। ऐं हीअ ॾिसो त इनखे चो तरफ़ कोट फिरियल आहे। हीअ सिंध जो तारीख़ी माॻ आहे, देबल बंदर जंहिंखे चयो वञे थो। पर हींअर जी जेकी तारीख़ आहे उन तारीख़ में जेको आहे सो देबल बंदर जेको तारीख़ में ॾेखारियो वियो आहे उहो ॾेखारियो वियो आहे बंबोर खे। त बंबोर जेको आहे उहो देबल बंदर आहे। पर असुलु देबल बंदर जेको पुराणी सिंध जी तारीख़ुनि में आहे ऐं ज़िक्र कयलु आहे उहो हीउ देबल बंदर आहे जेको मुख़्तलिफ़ अंग्रेज़नि ऐं अरब जे कुझु तारीख़दाननि जेको लिखियो आहे उहो हीअ आहे। असीं तव्हांखे परे खां ॾेखारींदासीं त हिन सां गॾु ॿ जेके सिंध जूं तारीख़ी दरगाहूं आहिनि जेके तव्हां साम्हूं स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा। त हिकिड़ी पीर पठो जी आहे जंहिंखे सखी सुल्तान शाह आलम नालो आहेसि ऐं उनखे पीर पठो जे नाले सां उहा मशहूरु आहे। जॾहिं त ॿी दरगाह जेकी आहे सा हज़रत जमील शाह ॾातारे जी आहे। ऐं उन सां गॾु हेठि से लेवल ते जेको तव्हांखे हिकिड़ो ॻोठु नज़र ईंदो हूंदो उहो बि सिंध जो तारीख़ी ॻोठु आहे जेको आर जे नाले सां मशहूरु ॻोठु हो। ऐं मौजूदा दौर में जेको आहे उनजो नालो बि चेंज कयो वियो आहे। हीअ उहे सिंध जूं तारीख़ी शयूं आहिनि। असीं हिते तव्हांखे ॾेखारींदासीं त हिते सिंध जूं तारीख़ जे हवाले सां हीउ बोर्ड लॻल आहे। पर हीउ बोर्ड जेको आहे सो बि मिसमार थी वियो आहे। ऐं हीउ हींअर ताज़ो जेको आहे हिन जी मरमत थियण खां पोइ हीउ बोर्ड जेको सो हिते ठाहे लॻायो वियो आहे। हीउ बोर्ड जेको आहे सो सक़ाफ़त जो वज़ीर जेको हो सैयद सरदार अली शाह उन जे तरफ़ां जॾहिं हिते हीउ मरमती कमु करायो वियो त हीउ बोर्ड लॻायो वियो हो। जी दोस्तो, ही मीनार जी सीढ़ी आहे। उन सीढ़ी जे रस्ते असीं उन मीनार जे मथे वञी रहिया आहियूं
जेको मीनार मोहम्मद बिन कासिम ठारायो हो। ऐं हीअ तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ उहा सीढ़ी आहे जंहिंजे रस्ते माण्हू मथे वञे थो ऐं उन मीनार ते मथे चढ़ी बीह सघे थो। ऐं असां उते मौजूदु आहियूं ऐं हीअ उहा मीनार जी आहे। असां उतां खां तव्हांखे मस्जिद जो लोकेशन बि ॾेखारींदासीं त हीअ उन मस्जिद जी लोकेशन आहे मोहम्मद बिन कासिम जी मस्जिद जी। ऐं हीअ उन जो हेठियों हिसो आहे। ऐं हीअ जेको हेठियों हिसो आहे इहो हिसो उन दौर में चवनि था त हीअ सिंधू दरिया जेको हो उनखे बंदि न हो ऐं उहो मुख़्तलिफ़ हंधनि तां वहंदो हो ऐं हितां खां बि हीअ वहंदो हो, जंहिं करे हिन खे देवल बंदर जो नालो ॾिनो वियो। ऐं हिते काफ़ी अरसो मोहम्मद बिन कासिम रहियो। उनखां पोइ हीअ ठटे जे तरफ़ वधियो ऐं कलाकोट ते जेको आहे सो उन दौर जे बादशाह राजा डायर सां हिन जी जंग थी ऐं उते हिन ठटो फतेह कयो हो। छो त ठटो सिंध जी गादीअ जो हंधि रहियो आहे ऐं उन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ॿाहिरियां माण्हुनि जेको आहे सो हमला कया आहिनि ऐं काहूं कयूं आहिनि। जी नाज़रीन, हीअ उन असां मीनार जे मथे मौजूदु आहियूं ऐं हीअ उन मीनार जो हेठियों हिसो आहे, ज़मीनी हिसो आहे। तव्हां ॾिसो त हीअ केॾी ख़ूबसूरत जॻह आहे ऐं केॾी ख़ूबसूरत नज़ारो आहे। ऐं हीअ हेठि जेको आहे सो जबल ऐं हेठि ज़मीनूं आहिनि ऐं हीअ हिते जेको आहे सो मकलीअ जो आख़िरी टकरी आहे ऐं हीअ जेको मकली जे मुक़ाम सां ई साड़ियल आहे ऐं हीअ मकली जो मुक़ाम आहे जिते असां हींअर वक़्तु मौजूदु आहियूं। जी नाज़रीन, हीअ असां तव्हांखे सिंध जो तारीख़ी बाग़ देवल बंदर ॾेखारियो। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल सिंध जी डायरी खे सब्सक्राइब नाहे कयो त उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। ॿी वीडियो ताणी इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।